सिंधी लर्निंग ज़ोन जे प्लेटफॉर्म ते सभिनी खे भलेकार। क्लास 9 जे नए सिलेबस में इंग्लिश जो पहिरियों सबक है द लास्ट सरमन ऑफ द होली प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, यानी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आखिरी खुतबो। अॼु उनखे असां सिंधी तर्जुमे सां पढ़ण ऐं सिखण जी कोशिशि कंदासीं। जेकॾहिं तव्हां हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो त जीअं घणे खां घणा सिंधी शागिर्द लाभ हासिल करे सघनि। Our Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam is the last of the prophets. असांजो प्यारो नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियनि में आखिरी नबी आहिनि। Holy Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam was born in 571 AD at Makkah, Saudi Arabia, in a respected Quraysh family. हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरैश जे हिक मुअज़्ज़िज़ घराणे में 571 ईस्वी में मक्के सऊदी अरब में पैदा थिया। The Quraysh used to worship idols and did not believe in one God. कुरैश बुतनि जी पूॼा कंदा हुआ ऐं हिक ख़ुदा में यकीन न रखंदा हुआ। Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam asked the Quraysh not to worship their false gods. हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कुरैशन खे चयो त उहे कूड़नि ख़ुदानि जी पूॼा न कनि। He told them that he was the prophet of Allah and asked them to accept Islam and to worship the one and only true God. पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे ॿुधायो त मां अल्लाह जो पैगंबर आहियां ऐं उन्हनि खे चयो त इस्लाम क़बूल करियो, हिक ऐं सिर्फ़ हिक सचे ख़ुदा जी इबादत करियो। Most of them refused to accept Islam. उन्हनि मां अक्सरियत उन्हनि मां घणनि इस्लाम क़बूल करण खां इनकार कयो। They thought that he was against their gods and their ancestors. उन्हनि सोचियो पे उहे सम्झनि पिया त हू उन्हनि जे ख़ुदानि ऐं उन्हनि जे अबनि ॾाॾनि जो मुख़ालिफ़ हो। They opposed this new faith so much that the Prophet sallallahu alaihi wasallam had to ask the believers to migrate to Yasrib, a city 320 kilometers or 200 miles north of Makkah. उन्हनि हिन नए मज़हब जी एतिरी त मुख़ालिफ़त कई जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे साथियुनि खे यसरब ॾांहुं हिजरत करण लाइ चवणो पियो, जेको मके खां 320 किलोमीटर या 200 मील परे उत्तर में हिकु शहर आहे। But with the time, as many people started accepting his message and converting to Islam, the Quraysh became more aggressive and started making attempts on his life. पर वक़्त सां गॾोगॾु जीअं माण्हुनि पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम खे क़बूल करणु शुरू कयो त कुरैश वधीक मुख़ालिफ़ थिया ऐं पाण सॻोरनि ते हमला करणु शुरू कया। Hence, when Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam got positive signals from Yasrib, he also decided to migrate there. जीअं ई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे यसरब मां सुठा इशारा मिलिया त पाण बि ओॾां हिजरत करण जो फ़ैसिलो फरमायो। After 8 days journey, he reached the outskirts of Yasrib on 28th June 622, but he did not enter the city directly. 8 ॾींहनि जे सफ़र खां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 28 जून 622 ईस्वीअ ते यसरब जे जंगलात में पहुता, पर पाण सिधो शहर में दाख़िल न थिया। He stopped at a place called Quba, a place some miles from the main city, and built a mosque there. पाण मेन शहर खां मुख्य शहर खां कुझु मेल परे हिकु हंध ते क़याम कयाऊं, जंहिंखे कुबा चयो वञे थो, ऐं उते हिकु मस्जिद तयारु कयाऊं। जिते मस्जिद तयारु कयाऊं उन मस्जिद खे मस्जिद कुबा चयो वञे थो, जेका इस्लाम जी पहिरीं मस्जिद कंसीडर कई वञे थी, मञी वञे थी। On 2nd July 622, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam entered the city. पाण 2 जुलाई 622 ईस्वीअ ते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शहर में दाख़िल थिया। This event is known as Hijra and makes the beginning of the Islamic calendar. इन वाक़िए खे हिजरत जे नाले सां ॼातो वञे थो ऐं उतां ई इस्लामी कैलेंडर जी शुरूआत थी। Yasrib was soon renamed Madinatun Nabi, literally city of the Prophet, but the Nabi was soon dropped and its name became Medina, meaning the city. जल्द ई यसरब ते मदीनतुन नबी यानी नबीअ जो शहर नालो पइजी वियो, पर अन-नबी हज़फ़ थी, मुख़्तसिर थी, शॉर्ट थी, उनजो नालो मदीनो थी वियो, जंहिंजो मतिलबु आहे शहर। At the time of arrival of Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam in Medina, the city had 4 broad groups of people. मदीने में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पहुचण वक़्तु शहर में 4 वॾा गिरोह रहंदड़ हुआ।
There were the Muslims, including those who were from Medina and those who had immigrated from Makkah. उन्हनि में हिकु मुसलमान जन में मदीने जा मक़ामी माण्हू शामिल हुआ ऐं ॿिया उहे जेकी मके खां मदीने हिजरत करे आया हुआ. Then there were the hypocrites, that is those who embraced Islam in name only but actually were against it. टिया मुनाफ़िक़ हुआ. ही उहे माण्हू हुआ जन ज़ाहिरी तौर इस्लाम क़बूल कयो पर असुल में उहे इस्लाम जे ख़िलाफ़ हुआ. Additionally, there were the people from Aus and Khazraj who were still pagans but were likely to accept Islam. उन खां अलावा औस ऐं खज़रत जा माण्हू शामिल हुआ जेके अञा ताईं काफ़र हुआ पर उमेद हुई त उहे इस्लाम क़बूल करे वठंदा. Finally, there were the Jews who were huge in number and formed an important community there. आख़िर में यहूदी हुआ जेकी घणे तइदाद में हुआ ऐं उतां जो हिकु अहम गिरोह लेखिया ते विया. In order to ensure that all these people lived peacefully with each other, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam invited the leading personalities of all the communities to discuss this matter. इन ॻाल्हि खे यकीनी बनाइण लाइ त सभु माण्हू पाण में अमन सां रहनि, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन मामले ते ॻाल्हाइण लाइ सभिनी ग्रुपनि जे अहम शख़्सियतुनि खे दावत ॾिनी. He wanted the different groups to reach a formal agreement for a harmony among the communities and for the security of the city of Medina. पाण चाहिनि पिया त मुख़्तलिफ़ ग्रुप पाण में भाईचारे ऐं मदीने शहर जी हिफ़ाज़त लाइ हिकु गॾियल मुआहिदो कनि. He succeeded in drawing up the Constitution of Medina, also known as the Charter of Medina, through which a kind of understanding was developed among all the communities living in Medina. पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने जो आइन ठाहिण में कामयाब थी विया जेको चार्टर ऑफ मदीना जे नाले सां ॼातो वञे थो, जंहिं वसीले मदीने में रहंदड़ सभिनी समाजी ग्रुपनि जी पाण में हिक क़िस्म जी समझदारी पैदा थी पई. It mentioned the rights and duties of the Muslims and the Jews of Medina, gave freedom of religion and prohibited any alliance with the outside enemies. पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलमाननि ऐं मदीने जे यहूदियुनि जे हक़नि ऐं फ़र्ज़नि जी हदबंदी कई, मज़हब जी आज़ादी ॾिनी ऐं ॿाहिरियुनि दुश्मननि सां इतिहाद करण जी रोक कई, मना कयो. It also declared that any dispute would be referred to Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam for settlement. उन में इहो बि ऐलान कयो वियो त हर झेड़े जो फ़ैसिलो करण लाइ हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो पेश कयो वेंदो. In later years, he unified the different Arab tribes under Islam, carried out social and religious reforms and administrative developments that further consolidated the Islamic community in Medina. कुझु सालनि खां पोइ पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अरब जे मुख़्तलिफ़ क़बीलनि खे इस्लाम हेठि गॾु कयो, समाजी ऐं मज़हबी सुधारा कया ऐं इंतिज़ामी तब्दीलियूं कयूं जन मदीने में इस्लामी मुआशिरे खे वधीक मज़बूत कयो. In the year 10 Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam undertook his farewell pilgrimage to Makkah. 10 हिजरी में हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के में हुज्जतुल विदा अदा कयो. This farewell pilgrimage is one of the most significant historical events for the Muslims, for it was the first and last pilgrimage made by Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam, as well as an occasion when he taught Muslims how to perform the Hajj. ही हुज्जतुल विदा मुसलमाननि लाइ अहम तारीख़ी वाक़िअनि मां हिकु आहे, छाकाणि त हीउ हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो पहिरियों ऐं आख़िरी हज हो. उन खां अलावा हीउ ई मौक़ो हो जॾहिं पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुसलमाननि खे सेखारियो त हज अदा कीअं कयो वञे. Moreover, it was during this hajj that he delivered his last sermon in the Urana valley of Mount Arafat on the 9th of Zulhajj 10 6th March 632. उन खां अलावा उन ई हज जे दौरान पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जबल अरफात जे उराना वादीअ में 9 ज़ुल्हज यानी 6 मार्च were countless Muslims present with the Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam during his last pilgrimage when he delivered his last sermon. आख़िरी हज जे दौरान जॾहिं पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजो आख़िरी ख़ुतबो ॾेई रहिया हुआ त पाण सगोरन सां गॾु लातदाद मुसलमान मौजूद हुआ. Delivering his last sermon, Prophet Muhammad sallallahu alaihi wasallam first of all praised and thanked Allah and then said, "O people,
lend me an attentive ear, for I know not whether after this year I shall ever be amongst you again. पंहिंजे आख़िरी ख़ुतबे में हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सभ खां पहिरीं अल्लाह ताला जी तारीफ़ बयानु कई ऐं उन जो शुक्र अदा कयो ऐं पोइ चयाऊं, ए इंसानो, मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो, छाकाणि त मां नथो ॼाणा त हिन साल खां पोइ ॿीहर तव्हां वटि मौजूदु हुजां. Therefore, listen to what I am saying to you very carefully and take these words to those who could not be present here today. उन करे आउं जेकी कुझु चवां थो सो गौर सां ॿुधो ऐं उन्हनि लफ़्ज़नि खे उन्हनि माण्हुनि ताईं पहुचायो जेकी हिते अॼु मौजूदु न आहिनि. Then amongst other things he gave the following messages. ऐं पोइ ॿियनि ॻाल्हियुनि सां गॾु पाण सॻोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हेठियां पैगाम या ही पैगाम ॾिना. O people, regard the life and property of every Muslim as a sacred trust. ए इंसानो, हर मुसलमान जी ज़िंदगी ऐं मिल्कियत खे हिकु अमानत सम्झो. Return the goods entrusted to you to their rightful owners. Hurt no one so that no one may hurt you. तव्हां वटि रखियल अमानतूं उन जे हक़दार मालिकनि खे अमानतूं बासलामत पहुचायो, वापसि करियो, कंहिंखे तकलीफ़ न पहुचायो जीअं को अव्हां खे तकलीफ़ न पहुचाए सघे. Beware of Satan for the safety of your religion. शैतान खां पंहिंजे दीन जी सलामतीअ लाइ ख़बरदार थिजो. He has lost all hope that he will ever be able to lead you astray in big things, so beware of following him in small things. हू अव्हां खे वॾनि मसइलनि में कंहिं बि तरह गुमराह करण खां मायूस थी चुको आहे, तंहिं करे नंढनि मसइलनि में उन जी पैरवी करण खां बचो. O people, it is true that you have certain rights with regard to your women, but they also have rights over you. ए इंसानो, ही सच आहे त औरतुनि जे मामले में तव्हांजा कुझु हक़ उन्हनि ते आहिनि, पर तव्हां ते बि उन्हनि जा कुझु हक़ आहिनि. All mankind is from Adam, and Adam was created from dust. सभु इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम जो औलाद आहिनि ऐं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मिटीअ मां पैदा कयो वियो. The noblest of you in Allah's sight is the most God-fearing. अल्लाह ताला जी नज़र में सभ खां वधीक मुअज़्ज़िज़ उहो आहे जेको सभ खां वधीक अल्लाह खां डिॼण वारो आहे. An Arab has no superiority over a non-Arab, nor does a non-Arab have any superiority over an Arab. A white has no superiority over a black, nor does a black have any superiority over a white, except by piety and good actions. हिकु अरब खे कंहिं बि गैर अरब ते का बि फ़ोक़ियत हासिल न आहे, न ई कंहिं गैर अरब खे कंहिं अरब ते का बरतरी हासिल आहे. अच्छे खे कंहिं कारे ते का बरतरी न आहे ऐं न ई कंहिं कारे खे कंहिं अच्छे ते का बरतरी हासिल आहे, सवाइ तक़वा ऐं नेक अमलनि जे. I, therefore, crush under my feet all the false claims to greatness and superiority founded on blood or wealth. उन करे आऊं रत ऐं दौलत जे बुनियाद ते क़ाइमु कयल अज़मत ऐं बरतरीअ जे सभिनी कूड़ियुनि दावाउनि खे पंहिंजे पेरनि हेठां कुचलियां थो, रद्द कयां थो. Every Muslim is a brother to every Muslim, and that the Muslims constitute one brotherhood. हर मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे, उन करे सभिनी खे भाईचारो क़ाइमु करणु घुरिजे. Nothing shall be legitimate to a Muslim which belongs to a fellow Muslim unless it was given freely and willingly. कंहिं बि मुसलमान ते उहा शइ जाइज़ न आहे जेका कंहिं ॿिए मुसलमान जी मिल्कियत आहे, जेसीं ताईं हू उन खे पंहिंजी मर्ज़ीअ सां नथो ॾिए. The Holy Prophet completed his last sermon by saying, Be my witness, O God, that I have conveyed your message to your people. और नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ही अल्फाज़ चवंदे पंहिंजो आख़िरी ख़ुतबे खे मुकमिल कयो त ए अल्लाह, मुंहिंजो शाहिद रहिजां, मां तुंहिंजो पैगाम तुंहिंजनि बंदनि ताईं पहुचाए छॾियो आहे. Messages conveyed in this sermon are for all times. हिन ख़ुतबे में जेकी पैगाम ॾिना विया आहिनि उहे सभिनी ज़माननि लाइ आहिनि. If the Muslims follow these messages, the result will be a fair and equitable society in which there will be honesty and justice, and meritocracy will be the guiding principle. जेकॾहिं मुसलमान उन्हनि पैगामनि ते अमल कंदा त नतीजे में हिकु इंसाफ़ वारो ऐं मसावी मुआशिरो क़ाइमु थींदो, जंहिं में ईमानदारी, अदुल ऐं अख़्तियार अहल माण्हुनि वटि रहनुमा उसूल हूंदा.